इलेक्शन ट्रिब्यूनल्स शाह महमूद कुरैशी, ज़ैन कुरैशी ऐं ॿियनि जा नामज़दगी फारम रद्द थियण ख़िलाफ़ अपीलनि ते इलेक्शन कमीशन DROs ऐं ROs खां तलब करे वरितो आहे। इलेक्शन ट्रिब्यूनल NA 214 ते PTI उम्मीदवार शाह महमूद कुरैशी ऐं साॻई तख़्त ते संदसि पुट ज़ैन कुरैशी जी अपीलनि ते इलेक्शन कमीशन DRO ऐं RO खां जवाब तलब करे वियो आहे। इलेक्शन ट्रिब्यूनल्स तरफ़ां NA 238 ते PTI जे उम्मीदवार हलीम आदिल शेख, NA 241 ते PP उम्मीदवार मिर्ज़ा इख्तियार बेग ऐं NA 234 ते MQM उम्मीदवार सादिक इफ्तिखार जी अपील ते बि रिटर्निंग ऑफिसर खां रिपोर्ट तलब करे वरिती आहे। उन खां अलावा NA 241 ते PTI उम्मीदवार अरसलान ख़ालिद जी अपील ते पिणु नोटिस जारी कया विया आहिनि। इलेक्शन ट्रिब्यूनल्स तरफ़ां इलेक्शन कमीशन ऐं ॿियनि खां 5 जनवरी ताईं जवाब तलब कया आहिनि। वाज़िह रहे त नामज़दगी फारम रद्द या मंज़ूर थियण ख़िलाफ़ अपीलनि ते फ़ैसिलो 10 जनवरी ताईं ॿुधायो वेंदो।